जी बिल्कुल है। शहदादपुर में सिंधी शागिर्द तहरीक जे मरकजी सर ते समूरी सिंध जी शहदादपुर में पिण शहदादपुर जे नौजवान लाज शागिर्द शहबाज खासकली मथां कराची डिफेंस पुलिस जे बेरहमाने तशद्दुद कारपोरेट फार्मिंग ऐं दरिया ते धाड़े खिलाफ लतीफ पार्क खां हथनि में झंडा ऐं प्ले कार्ड खणी पैदल एहतिजाजी रैली कढी मुख़्तलिफ़ चौकनि ऐं चौरनि खां थींदो प्रेस क्लब ॾे पहुची धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि आमिर सिंधी, रऊफ़ जान, फरहान लाखो, अमीर हैदर, हसन कोसो, अली दोस्त उमराणी, ज़ुबैर, साहिल रहू, कामरेड मुनवर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हथ वठी सिंध जे शागिर्दनि खे बेरहमानो तशद्दुद जो निशानो बणायो पियो वञे। कराची डिफेंस में लाज शागिर्द शहबाज खासकी अली मथां पुलिस खेनि खंबे केतिरा ई कलाक संदसि मथां वहशियाणो तशद्दुद जो निशानो बणाए उछलाए फरार थी विया आहिनि। जेको शागिर्द वेंटिलेटर ते ज़िंदगी ऐं मौत जी जंग विड़ी रहियो आहे। शागिर्द ते बेरहमाने तशद्दुद में मुलविस एसएचओ समेत मुलविस अमले ते केस दाख़िल करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। मुज़ाहिरीन वधीक चयो सिंधियूं लखें एकड़ ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग जे नाले ते कंपनी हवाले कयूं वयूं आहिनि, जेके फौरन वापसि कयूं वञनि। अॻवाननि वधीक चयो आहे त सिंधु मथां धाड़ो बर्दाश्त न कयो वेंदो। केनाल समूरा मुकमल तौर ते रद्द करे सिंधियुनि में पखड़ियल जेका बेचैनी आहे उहा ख़त्म कई वञे। जी